पाक फ़ौज जो अफ़गान तालिबान जे बिना जवाज़ जारियत जो भरपूर ऐं असराइते अंदाज़ में मुंह तोड़ जवाब जारी। पाकिस्तान जी हवाई फ़ौज ऐं ज़मीनी फ़ौज जा हमला जारी। सरहद ते मौजूद पाक फ़ौज जे जवाननि जा हौसला बुलंद। पाक फ़ौज जे ऑपरेशन ग़ज़बुल हक़ में 133 अफ़गान तालिबान मारिजी विया ऐं 200 खां वधीक ज़ख़्मी थिया। पाकिस्तान वधीक 5 अफ़गान पोस्टुनि ते कब्ज़ो कंदे पाकिस्तानी झंडो फड़काए छॾियो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाकिस्तान अफ़गानिस्तान जे सूबे पख्तिया में 5 अफ़गान पोस्टुनि ते कब्ज़ो करे वरितो। कब्ज़े में आयल पोस्टुनि में 2 शवाल, 2 अंगूर अॾा ऐं 1 ज़रमाला जो साम्हूं आहिनि। पाक फ़ौज असराइती कार्रवाई दौरान अंगूर अॾा जा अफ़गानी टर्मिनल बि तबाह करे छॾियो आहे। पाक फ़ौज पख्तिया में अफ़गान तालिबान जे अहम फ़ौजी ठिकाणनि ऐं कोर हेडक्वार्टर्स ते बि तबाही मचाए छॾी। अफ़गान चाली ऐं अफ़गान बाबरी पोस्ट खे मुकमल तबाह कयो वियो। पाकिस्तानी सिक्योरिटी फोर्सिस जी भरपूर ऐं ताक़तवर जवाब में अफ़गान तालिबान फोर्सिस खे वॾो नुक़सानु पहुतो। अफ़गान तालिबान हुकूमत काबिल, पख्तिया ऐं कंधार ते बमबारी जी तस्दीक करे छॾी। अफ़गान मीडिया मूजिबि काबिल में तालिबान जे हिक फ़ौजी मर्कज़ खे फ़िज़ाई हमले में निशानो बणाए वियो। सूबे पख्तिया में तालिबान मंसूरी कोरी ते 2 भेरा बमबारी कई वई। पाक अफ़गान सूरत हाल ते DGISPR अॼु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी शाम 4 वॻे प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। सेनेट अफ़गानिस्तान जी जारियत ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर करे वरितो। ठहराव जे मतन में चयो वियो आहे त ऐवान अफ़गान जारियत जी मज़म्मत करे थो। इहा आलमी कानून जी भञकड़ी आहे। जेको बि पाकिस्तान जी सालिमियत खे चैलेंज कंदो उनखे सख़्तु जवाबु मिलंदो। पाकिस्तान 40 सालनि ताईं लखें अफ़गाननि खे पनाह ॾिनी। गुड विल बदिरां अफ़गानिस्तान हर वक़्तु मुख़ालिफ़ क़दम खणंदो रहियो। अफ़गान रिजीम फ़ौरी जंग बंदी करे आलमी बिरादरी उन जो नोटिस वठे। अफ़गानिस्तान जी दरअंदाज़ी जो पाक फ़ौज बहितरीन जवाबु ॾिनो। दहशतगर्दनि खे मौक़ो ॾिनो वियो आहे त उहे ठीक थी वञनि। दहशतगर्द पंहिंजी कार्रवाइनि खां न मुड़िया त उन्हनि खे ख़तमु कयो वेंदो। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनावला जो सेनेट इजलास में ख़्यालनि जो इज़हार। संदसि चवणु आहे त पूरी क़ौम हथियारबंद फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। मुआरकाए हक़ जे मौक़े ते बि पूरी क़ौम पाक फ़ौज सां एतमाद कयो। ऑपरेशन ग़ज़बुल हक़ पाकिस्तान जो दिफ़ाई हक़ आहे ऐं वतन जे दिफ़ा ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। पाकिस्तान ते अफ़गानिस्तान जे बुज़दिलाणे हमले जी मज़म्मत करियूं था। जेको बि पाकिस्तान ॾांहुं मेरी अख सां ॾिसंदो उनखे तबाह कयो वेंदो। दुश्मन जी कंहिं बि जारियत खे नाकाम बणाए वेंदो। पूरी क़ौम पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। गैर क़ानूनी अफ़गान पनाहगीरनि खे पहिरियां बि कढियो आहे ऐं हाणे बि कढंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त पुलिस अदालती हुकुमनि ते उमरकोट में घर ख़ाली कराइण लाइ पहुती हुई। जहिड़ी रीति उन ते अमल दरामद कयो वियो उहो दुरुस्त न हो। असां मामले जी जांच करे रहिया आहियूं। गवर्नर जो उहिदो आइनी आहे। कामरान टेसरे खे आइनी घुर्जूं पूरियूं करणु घुर्जनि। हा, जेकॾहिं गवर्नर खे इन क़िस्म जी सियासत करणी हुई त खेसि असेंबली में हुजणु घुर्जे। हा, पाक फ़ौज दहशतगर्दनि खे तारीख़ी सबक़ सेखारे रही आहे। अफ़गान तालिबान रिजीम पाकिस्तान जी मस्जिदुनि, इमाम बारगाहनि, फोर्सिस ऐं कॉलेजिस ते हमला कया आहिनि। पाकिस्तान केतिरनि ई सालनि ताईं अफ़गान पनाहगीरनि जी मेज़बानी कई। अफ़गान तालिबान रिजीम अहसान फरामोशी कंदे पाकिस्तान में दहशतगर्दी कई। पाक फ़ौज बिना जवाज़ कार्रवाई कंदड़ अफ़गान तालिबान रिजीम खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो आहे। पूरी क़ौम पाक फ़ौज सां गॾु आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जारी रखी वेंदी। पाकिस्तान जे अमन वारी ख़्वाहिश खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झणु घुरिजे। जंग वारी सूरत हाल आहे, तंहिं करे सियासी ॻाल्हियुनि जो को बि जवाबु न ॾींदुसि। सिंध जे सीनियर वज़ीर शहजर इनाम मेमण जो हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मेंबरनि में फैमिली हेल्थ इंश्योरेंस कार्ड विराइण वारी तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी सदाईं साफ़िन जी भलाईअ लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि। सिंध हुकूमत कॾहिं बि कंहिं मीडिया हाउस या साफ़ीअ ख़िलाफ़ नाहे ॻाल्हायो। सिंध में सिहत जूं बहितरीन सहूलतूं आहिनि। सॼे मुल्क जा मरीज़ इलाज लाइ अचनि था। जेसीं ताईं सिंध में PPA जी हुकूमत आहे तेसीं ताईं साफ़िन खे परेशानी न थी। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस पारां पाक अफ़गान शिकताइण ते ॻणिती ज़ाहिर।
तर्जुमान मूजिब एंटोनियो गुतेरेस जी पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में छिकताण वारी सूरत-हाल ते नज़र आहे। एंटोनियो गुतेरेस पारां ॿिन्ही मुल्कनि ते आलमी कानून तहत पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करण ते ज़ोर। एंटोनियो गुतेरेस धुरनि ते शहरनि जे तहफ़्फ़ुज़ खे तरजीह ॾियण जी ज़रूरत ते ज़ोर भरियो। ईरान पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में ॻाल्हियुनि लाइ सहूलियतकारी जी आछ करे छॾी। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं अफगानिस्तान पंहिंजा इख़्तिलाफ़ ॻाल्हियुनि ज़रिए हल कनि। ॻाल्हियुनि में सहूलियत ऐं गॾियल सहकार खे हथी ॾियण लाइ मदद लाइ तयारु आहे। रमज़ान मुबारक इस्लामी दुनिया में यकजहतीअ खे हथी ॾियण जो महीनो आहे। रूसी परॾेही वज़ीर पारां पाकिस्तान ऐं अफगानिस्तान खां हमला तुर्त रोकण जो मुतालबो। रूसी परॾेही वज़ीर जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं अफगानिस्तान ॻाल्हियुनि ज़रिए पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु कनि। दरख़्वास्त थी त पाक अफ़गान लाइ टियाकड़ीअ ते ग़ौर करे सघिजे थो। क़ौमी सलामती ते क्या रिआयत न ॾिनी वेंदी। पाकिस्तान अमन ऐं इलाक़ाई सलामती ते का सौदेबाज़ी न कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जो बयान। चवे थो हथियारबंद फ़ौज जो रद्द अमल जामिया ऐं फ़ैसिलाइतो आहे। अमन खे कमज़ोरी सम्झण वारा मज़बूत जवाब लाइ तयारु रहनि। को बि दुश्मन असांजे पहुच खां परे न हूंदो। हथियारबंद फ़ौज मुल्क जी सलामती जे तहफ़्फ़ुज़ लाइ हर वक़्तु तयारु आहे। फ़ौज जारिहाणनि इरादनि खे ख़ाक में मिलाइण जी भरपूर सलाहियत रखे थी। फ़ौज जो अज़म आहे मुल्क जे अमन ऐं तहफ़्फ़ुज़ खे नुक़सान थियण न ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो बयान। चयाईं फील्ड मार्शल आसिम मुनीर जी क़यादत में फ़ौज जज़्बे सां फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रही आहे। पाकिस्तानी फ़ौज पेशेवराणनि सलाहियतुनि ऐं दिफ़ाई हिकमत अमलीअ सां लैस आहे। फ़ौज कंहिं बि अंदरूनी या ॿाहिरें चैलेंज खे मुंहुं ॾियण जी भरपूर सलाहियत रखे थी। वतन जे दिफ़ा ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। गज़ा जी बहाली लाइ क़दम ज़रूरी आहिनि। इसराइली क़दम मुस्लिम दुनिया लाइ सख़्त ॻणितीअ जो कारण आहिनि। गज़ा में जारी जंगबंदीअ जूं भञकड़ियूं तुर्त बंदि थियणु घुरिजनि। मुस्लिम दुनिया जे अमन तरक़ी ऐं सहकार लाइ OIC जो किरदारु अहम आहे। इसराइल जा तोसीअ पसंदाणा क़दम कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। गज़ा में थींदड़ नस्लकुशी बर्दाश्त करण जोगी न आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो जिद्दा में इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त फ़लस्तीनी इलाइक़नि में इसराइल पारां गैर क़ानूनी आबादकारी क़बूल करण जोगी न आहे। अरब इस्लामी मुल्कनि गज़ा जंगबंदीअ जी भञकड़ीअ ते ॻणिती ज़ाहिर कई। पाकिस्तान गज़ा में जारी जंगबंदीअ जी भञकड़ियुनि जी मज़म्मत करे थो। पाकिस्तान गज़ा में पायदार जंगबंदीअ लाइ दोस्त मुल्कनि सां राब्ते में आहे। शहरनि खे सिहत जूं बहितरीन सहूलियतूं फ़राहम करणु चाहियूं था। कंहिं बि मरीज़ खे सहूलियतुनि जी खोट सबबु परेशानी थियणु न घुरिजे। सिहत शोबे में सीड़पकारी असल में इंसानियत वक़ार ऐं उमेद में सीड़पकारी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराचीअ में किडनी सेंटर ऐं नए ICU जो इफ़्तिताह करण बैदि तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सिहत जे निज़ाम में निजी शोबे सां गॾिजी कमु करे रहिया आहियूं। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सेक्टर जे तसवर खे हथी ॾियणु ज़रूरी आहे। सूबे में इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बणाए पियो वञे। वॾे वज़ीर किडनी सेंटर जी तामीर ऐं तरक़ीअ लाइ 50 करोड़ रुपया ग्रांट जी मंज़ूरी बि ॾिनी। हाणे असांजी ऐं तव्हांजी खुली जंग आहे। धमाधम मस्त कलंदर थींदो। क़ौमी सलामती ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो बयान। चवे थो सब्र टुटी वियो। जारियत जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो पियो वञे। नेटो जे निकिरण बैदि अफ़गानिस्तान में अमन जी उमेद हुई। पाकिस्तान दोस्त मुल्कनि ज़रिए सिफ़ारतकारीअ जूं कोशिशूं कयूं। पाकिस्तान वरियनि खां लखे अफ़गान मुहाजिरनि जी मेज़बानी कई आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां अफ़गान तालिबान जे शहरी आबादीअ खे निशानो बणाइण जी सख़्त मज़म्मत। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त अफ़गान तालिबान हमिलो करे वॾी ग़लती कई। खेनि ॻरा नतीजा भोगणा पवंदा। डिॼणे दुश्मन राति जे ऊंदाहीअ में वार करे शहरनि खे निशानो बणाइण जी कोशिश कई। अफ़गान तालिबान जी अगराईअ ते पाक फ़ौज मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड खे 7 साल मुकमल थी विया। पाक फ़ौज पारां ख़राज तहसीन। ISPR मूजिबि 27 फरवरी 2019 ते ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड भारतीय अगराईअ जो फ़ैसिलाइतो जवाबु हो। फ़ौजी क़यादत पारां जवाननि जे जुरत पेशेवराणी महारत ऐं क़ुर्बाननि खे ख़राज तहसीन पेश कजे थो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सूधो हथियारबंद फ़ौज जे सरबराहनि जा पैगाम।
फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चवे थो हथियारबंद फ़ौज हर क़िस्म जे ख़तरनि जो मुक़ाबिलो करण लाइ मुकमल तयार आहे। पाक फ़ौज मुल्की दिफ़ा खे यकीनी बणाईंदे आलमी अमन में फ़ाल किरदारु अदा कंदी रहंदी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में नाकारी रुझान कारोबारी हफ़्ते जे 5 ऐं आख़िरी ॾींहं कारोबार दौरान स्टॉक मार्केट में ॿाड़ाई 1000 खां वधीक पॉइंट्स जी हटिताई सां स्टॉक मार्केट में 100 इंडेक्स 1,67,812 पॉइंट्स जे सतह ते अची वियो। ICC T20 वर्ल्ड कप जे सुपर 8 मरहले जे अहम मैच में अॼु इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड विच में दंगल थींदो। पाकिस्तानी वक़्त मूजिबि शाम 6:30 वॻे कोलंबो जे मैदान ते ॿिन्ही टीमुनि में मैच शुरू थींदी। सुपर 8 मरहले में सेमीफाइनल जी ड्रोड़ दिलचस्प मरहले में दाख़िल थी वई। न्यूज़ीलैंड टीम कामयाबीअ जी सूरत में ग्रुप में पहिरें नंबर ते अची सघे थी। इंग्लैंड जे कामयाबीअ जी सूरत में पाकिस्तान जा सेमीफाइनल में पहुचण जा इम्कान वधी वेंदा। ऐं नौशरो फेरोज़ में दरगाह इस्माइल शाह वेझो मुड़ुस तां मुबैना तौरु ज़ाल क़तल जवाबदार ग़ुलाम मोहम्मद चांडे छुरियुनि जा वार करे सनम खे क़तल कयो। हेडलाइन समाचार तफ़सीली ख़बरूं मुख़्तसर ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो।